अदी असांजे हक़ में भी दुआ घुरियूं अचिजे। अदा पहिरियों हमारे हक़ में दुआ घुरंदासीं, पोइ जॻह जहान जे लाइ। ओ अदा मुर्शिद कामिल आ कामिल, वञी हुनजे दरगाह ते दुआ घुरंदासीं त ॻोठ जो अघायूं सघायूं मन को ख़त्म करे। अदी सघायूं रहण दे, बाक़ी अघायूं ख़त्म करायूं अॼु। वो ॻाल्हि हीअं थो करे ॼण मुर्शिद मुंहिंजे इशारे जे इंतज़ार में वेठो हूंदो। अदी छा पई सोची? अदा मुर्शिद जे दर वञी मां बि हथ जोड़ींदसि, वधीक मुर्शिद खे पारता, बाक़ी हथ रुंडा त तव्हांजा बि कोन्हनि। ओ खेरा घणो थी वियो, हाणे निकिरण जी कर। अड़ी अमड़े हाणे दुआ कजांइ त खैरन सां मोटी अचे। अम्मा अल्लाह वाई थी। अड़ी अमड़े को मौत जे मुंह में कोन थी वञा जो अल्लाह वाही थी चई पई। आमीन चओ, आमीन 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 आमीन। अदा आमीन चवंदे को तव्हांजा चप था ॾुखनि छा? आमीन अदी आमीन। पर हाणे खण बिस्तरो त निकरण जी कयूं, देर थी थिए। अदा जमाल अदा हाणे हलो दुआ कजांइ। हाणे सभई गॾिजी दुआ कयो त खैरां जे सिर जो ख़ैर हुजे। आमीन आमीन। चङो अमड़ चङो दुआ कजांइ मां। बाबा तूं भाॼई खे साण करे ॻोठ निकिरी हला, हुतां जो वाह सवाह ॾिस त छा माहौल आहे। असांजे मुतालिक़ कंहिंमें केतिरी नफ़रत आहे ऐं असां लाइ कंहिंजी दिलि में केतिरी इज़त आहे। पर पुट सम्झो था त ठाह थी वेंदो। बाबा असां त अदा जो पलांद वठी चुका आहियूं, फ़ैसिले लाइ बि हू भॼंदा था वठनि, असां उन्हनि ॾे हली त कोन विया आहियूं। इहा त पाण सुठी ॻाल्हि आहे, जेकॾहिं फ़ैसिलो थी थो वञे त इन में सभिनी जो भलो आहे। बाबा इन लाइ त तोखे ॻोठ मोकिलियूं था त ख़बर पए त मिठल ख़ान फ़ैसिले लाइ राज़ी आहे या असांखे फ़ैसिलो चई मन में कुझु ॿियो सिटींदो थो अचे। ठीकु आहे पुट, मां तव्हांजी भाॼाई खे साण करे अॼु ई निकिरी थो वञा। उतां जो जेको बि माहौल हूंदो मां उन खां तव्हांखे वाक़ुफ़ु कंदो रहंदुसि। पुट तव्हां जल्दबाज़ी करे ॻोठ न अचिजो जेसि ताईं वञी फ़ैसिले जी तारीख़ तय नथी थिए। बेफ़िक्र रह बाबा, ॿार नाहियूं, हींअर जेको बि क़दम खणंदासीं सोचे सम्झी खणंदासीं, छो त हिकु ॿ चकर मिठल जी चाल हेठां अची चुका आहियूं। हर हर मिठल खे इहो मौक़ो कोन ॾींदासीं। अदा मूंखे त अञा बि पक नथी थिए त मिठल खान वारा एतिरो जल्दी हार मञी ऐं फ़ैसिले लाइ राज़ी थींदा। इहा बि उन्हनि जी का चाल हूंदी, इन करे मां चवां थो त बाबा खे बि ओॾां न छॾियऊं। पुट जेकॾहिं हू का चाल खेॾंदा बि न त तव्हां ॿिन्ही जे ख़िलाफ़ु खेॾंदा, बाक़ी मुंहिंजे मारण मां हुननि खे कुझु हथु कोन ईंदो। इन करे मुंहिंजो वञणु तमामु लाज़मी आहे पुट, ऐं मुंहिंजे ॻोठ पहुचण खां पोइ दुश्मन जे मुंहं तां निकाब लहंदो ऐं असुली चहिरो सुञाणप में ईंदो त चाल आहे या हू बि दिलि व जान सां फ़ैसिलो चाहिनि था। पोइ बाबा निकिरण जी कर अलाह वाही अथई, उतां जो हाल हवाल मोकिलींदो रहिजांइ, कहिड़े रवे सां पेश था अचनि, उन्हनि जे मिलण मां ई तूं अंदाज़ो लॻाए वेंदे त मिठल जे मन में छा आहे। हा बाबा तयारी वठो। बाबा सॼी हाणे ॻाल्हि यादि आई, जब्बार राति वेंदे वेंदे फ़ैसिले लाइ चई वियो आहे, पोइ हाणे जेको तव्हां हुकुम कयो उन ते अमल कयूं। कमदार आचर वारो न सिर्फ़ जब्बार ऐं मूं सां फिटाई आहे, पर उन्हनि त तोसां बि कोन रही आहे। तूं पंहिंजो रायो ॿुधाए। बदल बाबा त तव्हां जुते कोको आहियां, मूंखां या राय पुछी मूंखे गुनाहगार छो था कयो? पर मां तुंहिंजे मथां पंहिंजो ॾाढु कोन मणींदुसि। तुंहिंजी दिलि में रंज हुजे ऐं मां वञी ठाह कयां, इहो मूंखे मुनासिबु कोन थो लॻे। बदल बाबा त अदना गुलाम खां पंहिंजी राय पुछी, मुंहिंजी केॾी वॾी इज़त करे विया आहियो तव्हां, इन खां वधीक ॿियो मूंखे छा खपे? बाबा तव्हां हुकुम त कयो, तव्हांजे रास्ते खां सवाइ जे मुंहिंजी दिलि कुझु चयो न, तव्हां पंहिंजा दिलि कढी कावनि खे ॾेई छॾियो। कमदार आचर सां वञी मिल ऐं राज़ी करे उन खां फ़ैसिले जी तारीख़ वठींसि। जेकॾहिं हू ठाह जे लाइ राज़ी हूंदो त मूं वटि फ़ैसिले खां कीॿाईंदो कोन।
पर जेकॾहिं मूंखे दुर सम्झी ॻाल्हियुनि खां किबाए थो ऐं मसइले जो को ॿियो हल कढे थो त कारी चोर वटि बि फ़ैसिलो रखायूं अची जांइसि असीं उते हलंदासीं। तमामु ग़लति करे वेठा आहियो जवाब, तमामु ग़लति करे वेठा आहियो। जेकॾहिं तव्हांखे फ़ैसिलो न हो करणो त मूं तव्हां मथां ज़ोर कोन हो भरियो। हाणे त आचार वारा सौ सुधो हुनखे धोखो चवंदा। हूअं ई बि कहिड़ी दुश्मनी आहे हिकु पोड़ी औरत ते गोली हलाइण जी। ॻाल्हि सम्झ में नथी अचे त मां छा कयां। कमदार आचार वटि वियल आहे फ़ैसिले जी तारीख़ जे लाइ ऐं बाजी हितां लाश खणी हितां निकिरी वियो आहे। जेकॾहिं न बाजी कमदार जे निकिरण खां अॻु में ई पहुतो त पोइ हू कमदार जो लाश मोकिलींदा, लाश। हाणे ॾिसो छा डरो मुंहिंजे आहियो। जेकॾहिं न ख़ुदा न करे कमदार खे कुझु थी पियो त मां तव्हां ॿिन्ही खे ज़िंदा न छॾींदुसि। हाणे हलो था। कमदार जेकॾहिं चवीं थो त मां खणी एतबार करे थो वठां, पर मूंखे लॻे कोन थो त जब्बार वारा को फ़ैसिले लाइ राज़ी थींदा। तूं पहिरियां उन्हनि खे राज़ी कर। आचर मुंहिंजी छा औकात आहे कंहिंखे राज़ी करण जी। हे त भोतारे भलायूं आहिनि जे पाण ज़ाहिर ढुक भरे बि सभिनी खीर खंड थो पियारणु चाहे। कमदार जेको रेस मिठल हींअर पियो सोचे न, काश जेकॾहिं इहो अॻ में सोचे हा त असांजे दिलनि में एतिरो ज़हर न भरिजे हा। आचार जेका भुली भुली भाण आई साब न भुली। कानू मां हिते आहियां, तूं निकिरी कर। डोरी उतर तरफ़ खां आधा आचार ऐं कमदार हूंदा। जल्दी निकिरी कर त जीअं कमदार बची वापसि न मोटे। न मोटंदो, ज़िंदा वापसि कोन मोटंदो। आचार असीं त अदना गुलाम आहियूं, पर असां बि एॾो अठ आहे जे असीं बि कंहिंजे अॻियां झुकणु नथा चाहियूं। पर भोतार त वरी चइनि घरनि जो मालिक आहे। शाबत त हुनखे हुजे जे पंहिंजी अना खे पासीरो रखी ऐं सॼे ॻोठ जो भलो थो चाहे त पोइ आचार खान असांखे पंहिंजा क़दम अॻिते वधाइण खां किबाण न घुरिजे। कमदार मां फ़ैसिले खां नटायां कोन थो। फ़ैसिले में जेकॾहिं ॾोही थियुसि त ॾोह ॾंड भरे ॾींदुसि। जे तव्हां ॾोही थियो त तव्हां खां ॾोह ॾंड छिके वठंदुसि। तव्हां जंहिं वटि बि फ़ैसिलो रखंदो मां हलियो ईंदुसि, पर फ़ैसिलो सिर्फ़ु तव्हां ऐं असांजे विच में न थींदो, उन फ़ैसिले में खानू बि ईंदो। आचार पाण त हिकिड़े ॻोठ जा आहियूं ऐं पंहिंजो त रत जो रिश्तो आहे। पाण में ठही सघूं था। हिन में का अहिड़ी ॻाल्हि कान्हे का। भई खानो ऐं नथो मञा त को हुनजो फ़ैसिलो थिए जा उहो असांजे विच में वेहे। मां खानूअ खे अकेलो नथो छॾे सघां कमदार। आचार दोस्ती करे बिरादरी खे छॾी पियो। कमदार कुझु अहिड़ा रिश्ता हूंदा आहिनि जिन खे माण्हू छॾे नाहे सघंदो। आचार मां मञा थो त कुझु रिश्ता अहिड़ा बि आहिनि जिन खे माण्हू छॾे नथो सघे। हर रिश्ते खे वेहारण लाइ अलॻि जाइ हूंदी आहे। दोस्त उतां किथे ऐं मिट माइट घर में हूंदा आहिनि। कमदार कॾहिं कॾहिं माइट धोखो ॾेई वेंदा आहिनि ऐं दोस्त साथ निभाईंदा आहिनि। के कम अहिड़ा हूंदा आहिनि जेके माइटनि खां न पर दोस्तनि खां कराया वेंदा आहिनि। दोस्त छो न खणी था सनान लाइ वञनि, पर यादि रखजां हुनखे गुसल ऐं कफन मिट माइट ॾींदा आहिनि। उहा मैयत कहिड़े कम जी कमदार जंहिंखे कफन त मिले पर कुल्हे ॾियण लाइ चार कांधी न हुजनि। मिटनि सां गॾु दोस्तनि जो हुजणु लाज़मी आहे। ठीकु आहे आचार
अमने ठा ख़ातर तुंहिंजी शर्त मूंखे सभु क़बूल आहिनि ऐं हिन महीने 1 तारीख़ भूतारे उताक ते संगत सूधो हलियो अचिजां। कमदार रेस मिठल धुरा धुर, पर पोइ बि मूंखे को एतिराज़ न आहे, छो त मां एतिरो लाचार ऐं कमज़ोर न आहियां। जे फ़ैसिलो हक़ जो थियो त ठीकु आहे, न त अहिड़े फ़ैसिले खे मां थुॾो हणी निकिरी हलियो ईंदुसि। ठीकु आहे जरगान, मूंखे तुंहिंजो इंतज़ारु रहंदो। 1 तारीख़। खुदा हाफ़िज़। खुदा हाफ़िज़। मूंखे कसम ताईं भाॼईअ जी कब्र जो, जेसि ताईं उन्हनि सभिनी धोखेबाज़नि जूं कब्रूं न खणंदुसि, तेसि ताईं सुख जो साहु न खणंदुसि, न खणंदुसि। आयो आयो कुल्फियारो आयो। ओ खेरा गर्मी ॾाढी लॻी आहे। अरे हेॾे चप ई खुश्क थी आहे न, कुल्फी अची रखां। अरे हाणे ठहियो ॾंद लभई कोन, हाणे कुल्फियूं थो खाए। ओ खेरा खेरा कुझु अकुल कर। अरे कुल्फी खाए बि न आहे, चूस बि आहे, ॾंदनि खे तूं छा कंदी आहे? शामासी ॾियांसि कुल्फी? हा बा ॾे ॿ कुल्फियूं, इहो बि ख़र्च करणो पइजी वियो। मूंखे ॾे अबा, अचे वठो, इहो बि ख़र्च करणो पइजी वियो। पोएं स्टाप ते 2 रुपए पूरे जा अंब खाधा अथई, वरी हाणे अॻिते हली मांडीअ ते बीहजी वियो। खैरा मूंखे वठी ॾे त बीड़ियूं, वरी रुपए सॼे सारे जूं बीड़ियूं वठियूं अथई। अरे अबा हाणे वरी हे कुल्फियूं, ख़र्च मथां ख़र्च। मासी सम्झां पियो तुंहिंजो मुड़ुसु वॾो ख़र्चा हुआ। अबा हिन ख़र्चनि सां तूं काथे पुॼंदे? तो बसारी अबा, अबा कुल्फी बराबरि सुठी ठाही अथई। मासी पैसा ॾे त अॻिते वञी रोज़गार कयां। हा बा ॾियां थी पई बी। अचे हे रुपए वठो, हे 8 आना अथई हिन कुल्फीअ जा, 8 आना हुन कुल्फीअ जा। मासी 8 आने वारो दौर वियो, हिकु कुल्फीअ जा 2 रुपया, 2 कुल्फियुनि जा 4 रुपया ॾे। मुआ तूं असांखे बहराड़ीअ जो ॾिसी तो फुराए पियो? अरे खैरा एतिरी बेवकूफ़ न आहे जेतिरो तो सम्झो आ। मासी यकीन करी त 2 कुल्फियुनि जा 4 रुपया थींदा, मां कूड़ थोरो ई ॻाल्हाईंदुसि। अरे खैरा जे सिर ॾे खैर हुजे, खैरा तोखे 4 रुपया सॼा सारा ॾींदी। 4 रुपया खैरा 4 ॾींहं हलाईंदी आ। तो छा सम्झो आ त तूं झटकड़ो ॾेई मूंखां 4 रुपया कढी वेंदे? मासी तव्हां वञी कुल्फियूं ये खाओ, तव्हांखे मां ज़कात में ॾिनी। तूं छा ज़कात ॾींदे? अरे खैरा पाण तव्हां जहिड़नि खे ज़कात ॾींदी आ। जे न बुख पवई त हलियो अचिजांइ मुंहिंजे ॻोठ। खैरा तोखे पार्टी न जी भरे ॾींदी जेका ज़कात में वञी खाइजांइ। हा हल हाणे हलो।